लेकिन शख्स लिखियो आहे मुफ्ती साहब, मुर्दे के गुसल ॾियण जो छा तरीक़ो आहे? छा औरत ऐं मर्द जे गुसल ॾियण में फ़र्क़ु आहे? जेकॾहिं को शख्स वफ़ात करे थो, चाहे मर्द हुजे या औरत, उनखे गुसल ॾियण में को फ़र्क़ु न आहे। जीअं मर्द खे गुसल ॾिबो आहे, ईअं ई औरत खे गुसल ॾिबो आहे, पर गुसल ॾियण वारनि में फ़र्क़ु आहे। जेके गुसल ॾियनि था उन्हनि में फ़र्क़ु आहे। औरत खे औरतूं गुसल ॾींदियूं, मर्द खे मर्द गुसल ॾींदा। भलजा मुड़ुसु छो न हुजे, उहो बि पंहिंजी घरवारी खे गुसल नथो ॾेई सघे, औरतूं गुसल ॾींदियूं वफ़ात खां बाद। ऐं गुसल ॾियण जो तरीक़ेकार छा आहे? सभ खां पहिरियां जंहिं तख़्ते ते उनखे गुसल ॾियारणो आहे, उन तख़्ते खे पाक कजे, साफ़ कजे। उन खां बाद या त मैयत खे क़िबले जी तरफ़ रुख करे लेटाइजे, या जंहिं तरफ़ आसानी थिए पानी जे निकाल जो बंदोबस्त जंहिं एतबार सां हुजे, उन एतबार सां मैयत खे लेटाइजे। बैतुल्लाह जी तरफ़ रुख करण को फर्ज़ वाजिब न आहे, एक मुस्तहब शय आहे। उन खां बाद मैयत जा मुर्दे जा कपड़ा लाहिण खां पहिरियां उन जे जिस्म जे सतर खे लिकाइजे, जेको हिस्सो सतर जे हुकुम में आहे। मर्द जे लाइ नाफ खां वठी गोॾनि ताईं इन हिस्से खे कंहिं अहिड़े कपिड़े सां ढकजे जंहिंमां पाणी बि किरास थिए ऐं कपिड़ो आले थियण खां बाद उन जो जिस्म भी नज़र न अचे, उन सां ढके छॾिजे। औरत सीने खां वठी गोॾनि ताईं इहो उन जो सतर आहे, इन जिस्म जे हिस्से ते कपिड़ो ॾिजे। बाद मर्तबा औरतूं बेइहतियाती कंदियूं आहिनि। औरतुनि जी इहा सोच आहे त औरत खे औरत खां जिस्म नाहे लिकाइणो, हालांकि ईअं न आहे। सतर लिकाइणी आहे, मर्द खे मर्द खां, औरत खे औरत खां सतर लिकाइणी आहे, इहो वाजिब आहे। उन खां बाद उन मुर्दे जा कपड़ा लाहिणा आहिनि ऐं उनखे इस्तंजो कराइणो आहे। भितर सां भलजां करायो, पर हथ सां इस्तंजो कराइण भी ज़रूरी आहे। बाद मर्तबा गंदगी हूंदी आहे, भितर सां साफ़ न थींदी आहे, हथ सां भी उनखे इस्तंजो चङी तरह कराइणो आहे। उन खां बाद उनखे वुज़ू कराइणो आहे, जीअं पाण वुज़ू कयूं था, पर वुज़ू जे दौरान उन जे वात में या नक में पानी नाहे विझणो। को कपड़ो या का कप आली करे उन जे डंडन के ऐं चपन के साफ़ करणो आहे, उन जे नक के साफ़ करणो आहे, ऐं बाक़ी हथ वग़ैरह पेर जीअं वुज़ू कबो आहे ईअं धोइणा। उन खां बाद मुर्दे जे ॾाढ़ी ऐं मथे जे वारनि खे चङी तरह धोइणो आहे, ऐं उन खां बाद मुर्दे के खबे पासे लेटाए करे सजी भरदो पानी हारणो आहे चङी तरह। वरी सजी भर लेटाए करे खबे पासे ॾांहुं पानी हारणो आहे, ऐं उन खां बाद समूरे जिस्म के चङी तरह साबुण या जेकी भी शय आहे उहा हणी करे जिस्म के आहिस्ता आहिस्ता महटे करे पानी हारे करे समूरे जिस्म के धोइणो आहे। जेकॾहिं गुसल जे दौरान उन जे पेट मां का गंदगी निकिरे त कफन ॾियण खां पहिरियां उहा गंदगी धोइणी आहे। बाद मर्तबा गुसल जे दौरान भी गंदगी निकिरी थी अचे त उनखे धोइणो आहे, ऐं उन खां बाद उन जे जिस्म खे कंहिं कपिड़े सां या तौलिए सां खुश्क करे उन जे जिस्म ते का खुशबू हणी करे पोइ कफन में वेड़े छॾणो आहे। इहो गुसल जो तरीक़ेकार आहे।